الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سبحان الله سبحان الله وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وصلهاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين करबला के पिड़ में आया जुंग जवान धरती धुबी थरथल्या आसमान पोए कर हुई कान हुई नजारो नीह जो करबला जे पिड़ में खिमा खोड़ो झेड़ो यजीद नसमहो जुबी जोड़ो मोहन मोड़ो पसीता तरार जो हमदई सलात खां बाद स्टेज ऐं जलसे जी सुह सिंगार ज़ी वक़ार उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइयों
अल्हम्दुलिल्लाह अजो कोई प्रोग्राम हर साल जिया हिन साल मुजाहिद अहले सुन्नत आशिक़ रसूल मोहतरम जनाब अदा हाफिज सनाउल्लाह मेमन साहब जंजी निगरानी में जंजी क़यादत में बूबक शहर जे आशिक़न मल्हाया दुआ की आयो अल्लाह से हाफिज समेत जन भी इन प्रोग्राम में हिस्सो वरतो आहे अल्लाह से उन्हनि जे रिज़्क़ रोज़न में बरकतूं रहमतूं नाज़िल फरमाए उन्हनि खे खुदा घर बचन सूदो आबाद रखे अवां जेके भी तर्जमानी शहादत सैयदना इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम व दीगर शोहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी मोहब्बत में आया हो अल्लाह से आवाजा भी घर वेरा दहशात फरमाए। दोस्तों मुखाग में असांजो हर दिल अजीज प्यारो भा मोहतरम जनाब आदा हाफिज मुफ्ती शाहनवाज बुगियो साहिब उन्हनि ॾाढो प्यारो ख़िताब असांखे ॿुधायो अल्लाह से हाफिज साहब जे इल्म में बरकत रहमत फरमाए आमीन। मूं बि अवां जे ख़िदमत में मशहूर आयत करीमा उन जो कुछ हिस्सो तिलावत कयो आहे उन्हीं आयत करीमा में भी अल्लाह साईं हेड़ी मोहब्बत जो जिक्र फरमायो जेका अॼु तव्हां महफ़िल मल्हायो वेठा आहियो अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी मोहब्बत अहल बैत लाइ असां खां घुरी वरिती आहे। तर्जुमो तशरीह शान नुज़ूल उन खां बाद जेको रब मूंखां चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि अवां सॼी जमात खे अपील आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेठो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जे मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके इन बाबरकत प्रोग्राम जो सींगार हुजे पवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कुल्ला अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे चो जेको कुझु मुंहिंजे दरवाज़े तव्हांखे मिलियो आहे जेकी सिख्या आहियो उनजे बदिले मां तव्हां खां सोन चांदी माल मिल्कियत धन धरावत कोन थो घुरां इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझा एहसान मुझा थोड़ा गुण याद है
तमा तमा खण जे बदले पंहिंजे आयल बैत जी मोहब्बत घुरी थो वठां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा शान रसूल हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम खां वठी हज़रत मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं इन विच में तकरीबन रवायत जे इख्तिलाफ सां 550 या 600 साल गुज़रिया ईसा अलैहिस्सलाम खां बाद। तो इन वॾे अरसे में दुनिया जे तख़्ते ते न को नबी हुयो, न रसूल हुयो, न मुर्सल। हाणे 550 साल 600 साल वॾो अरसो आहे। एतिरो अरसो रहबर रहनुमा न हुअण जे ख़ातिर माण्हू छुड़वा थी विया, के वञी बुत परस्त थिया, के मूर्तियूं ठाहे उन्हनि जी पूॼा करण लॻा, के सिज चंड जा पूॼारी थी विया, के कचनि तारनि जा पूॼारी थी विया, के बाहि जा, के वणनि जा। हर घर जो नओं ख़ुदा ठाहे वेही रहिया। इख़्तिलाफ़ात, दुश्मनियूं, लड़ायूं, हसद, बुग़्ज़, गिला। उन खां अलावा न पीउ माउ जो अदब, न भेण भाउ जी सुञाणप, न खाइण पीअण जो तरीक़ो। आज़ाद इंसान थी विया, जंहिंखे जीअं पियो अचे तीअं पियो करे। अहिड़े माहौल में हसनैन करीमैन जे नाने खे रब करीम दुनिया में सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंमें दुनिया गुमराहियत में काए पई हुई, अल्लाह जा पिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। पान फरमायो या अय्युहन नास, ऐ इंसानो कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू। अचो अचो कलमो पढ़ो, सच दीन में दाखिल थियो। सिज चंड आवाजा खुदा नथा थी सघनि, तारो कचो बाए बण पत्थर आवाजा खुदा नथा थी सघनि। न ये अवां के खाराइनि था, न प्यारनि था, न अवां सां ॻाल्हाइनि था। ये अवां जा खुदा नथा थी सघनि। अवां जो खुदा उहो आहे जो वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलाह रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ रब्बा जेको असांखे खाराईंदो, प्यारींदो आहे, जीआरींदो आहे, मारींदो आहे, ओ रब्बा ये तव्हां कहिड़ा कहिड़ा ख़ुदा ठाहे वेठा आहियो। इन्हनि जी पचर छॾे मां रसूलुल्लाह ते कलमो भरियो, दीन में दाखिल थी वञो। मां अवां सां वाइदो थो कयां, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह फदखलल जन्नह। जे दिल सां कलमो पढ़ियो वो जन्नत में दाखिल थी। अचो सच्चे दीन में दाखिल थी वञो। ये सब अपने पंहिंजे हथ जा बनायल खुदा छॾियो, हकीकी रब जी तवज्जो कयो। मुझे आका जी गाल जन जन खे समझ में ईंदी वई, कलमा पढ़ंदा विया, सोने हबीब करीम जी दरबार में झुकंदा विया। जॾहिं वॾी जमात तैयार थी, उहे पाण में मुझे महबूब जा गुलाम सलाह करण लगा। अदा पाण जीअं अॼु आयूं तीअं अॻे कोन हुआसीं।
पंहिंजे अंदर इंसानियत ख़त्म हुई, पंहिंजे अंदर अखलाक ख़त्म हुयो, हया अदब गैरत ख़त्म हुई, असां में सान्या कान रही, माउ पीउ जी सुञाणप अदब एतिराम कोन रहियो हो, वॾे जी सुञाणप कान रही, अज़ालत करामत जी सुञाणप कान हुई, पाड़े जे हक़नि जी ख़बर कान हुई, भाउ भेण जी तमीज़ पामे कान हुई, हलाल हराम जी सम्झ कान हुई। हे अॼु असांखे इंसानियत मिली वई आहे, अॼु असांखे अखलाक जी दौलत मिली वई आहे, अॼु असां में इंसानी गुर अची विया आहिनि। इहो असांजो कमाल न आहे, आमिना जे लाल रसूलुल्लाह जो कमाल आहे। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, ये मुझे महबूब जा गुलाम सलाम कर लगा, पान बाने खामोश थी न वियो। उठ आए तो उठ काए हलो, घोड़ो आ घोड़ो काए हलो, बकरा बकरो काए हलो, रड दुंबो आ उहे काए हलो, हली पिरियन जे पेश पऊं, अर्ज़ कयूं असांजा साईं तो असांखे रंग लाए छॾिया, मुश्किल थे रास्ते आसान हो गए, दुश्मन भी देख कर हैरान हो गए, जब मेरे मुस्तफा ने दुनिया में रखो कदम तो पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, नाराए पीर, उलमाए अहले सुन्नत। कहीं उठांदो, कहीं बकरो, कहीं रिड, कहीं दुंबो, कहीं सोन ज़रो, कहीं चांदी, कहीं ॾोकड़, सब गॾिजी आमिना जे लाल वटि आया, अर्ज़ करण लॻा सोना असांखे तो रंग लाए छॾिया, असां में इंसानियत जा गुर अची विया आहिनि, तुंहिंजा थोरा हिता आहियूं, तुंहिंजा अहसान मंद आहियूं, अहिड़ा थोरा जो लाहे त कोन था सघूं। बेटा ऐसा फरमाईंदो आहे, थोरनि मथे थोरड़ा मूं ते मारवड़नि जा, थर में वारी थोरड़ी तंहिंखां घनेरा, पोइ भलायूं ॿिया फेरा मां घणे घणी दस केतिरा। सुभान अल्लाह, सुभान असांखे हर गंज तुंहिंजे दर तां मिली चवंदा आहियूं त मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो आ, कसम आ ख़ुदा जो ख़ुदा ख़ुदि मिलियो। मोहम्मद जे दर खां, मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो आ, कसम ख़ुदा जो ख़ुदा ख़ुदि मिलियो आ। मोहम्मद जे दर खां, सुभान अल्लाह। असांखे हर शइ तुंहिंजे दर खां मिली आहे, असां वटि जो हाल कोन्हे, ग़रीब आहियूं, मिस्कीन आहियूं, पर जे वटि जहिड़ी शइ हुई खणी आया आहियूं, जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश करिया। मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर, मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर, मुखे सारे समारे एड़ो इसरार पैदा कर, मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर।
जो माल कोन वठंदुसि मां पंहिंजे ग़रीब रब खां पुछां त मां हिननि ग़रीबनि मिस्कीननि जो माल वठां या न अल्लाह जे हबीब अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तूं आलिमुल ग़ैब व शहादा रब्बा तोखे ॿुधाइण जी ज़रूरत नाहे सुना तोखे सभु ख़बर आहे तुंहिंजे इल्म में आहे हे ग़ुलाम मुंहिंजे तॾे ते आया आहिनि मुंहिंजे दरवाज़े ते आया आहिनि को बकर को रुज को दुंबो खणी आयो काहे आयो आहे को उठ काहे आयो आहे को घोड़ो काहे आयो आहे को सोन चांदी खणी आयो आहे ऐं मुंहिंजा पाक रब चवनि था त मदीने जा मीर तुंहिंजा थोरा आहिनि हे असांजे तरफ़ां क़बूल पवनि मुंहिंजा मौला मां वठां या न वठां जिब्रील लही आयो अर्ज़ कई मुंहिंजा महबूब रब फरमाए थो इल्ला आतैनाकल कौसर मुंहिंजा हबीब असां तोखे गंज ॾेई छॾिया तोखे हिननि जी उठ बकरी जी ज़रूरत कान्हे कमी कहिड़ी आहे तो वटि मुंहिंजा महबूब आला हज़रत साईं फरमाइनि था उनकी महक में दिल के गुंजे खिला दिए हैं उनकी महक में दिल के गुंजे खिला दिए हैं जिस राह चल दिए हैं जिस राह चल दिए हैं ऊंचे बसा दिए हैं जिस राह चल पड़े हैं रोते हंसा दिए हैं अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तोखे मूं गंज ॾेई छॾिया मदीने पाक जी घिटीअ मां सुहिणो हुसैन गुज़री रहियो आहे साम्हूं हातम ताईअ जो सखीअ जो ॾोटो पियो अचे हेॾा ॿिन्ही जहान जे सरदार जो ॾोटो आहे होॾा हातम ताईअ जो ॾोटो आहे ॿई जॾहिं मिलिया सुहिणे इमाम पाक करबला जे शहीद तर्जमाने शहादत सुनो मैंने अली बता शहीद जो तर्जमान अल्लाह से फरमाए शहीद जीरा मुझे हुसैन करबला में करे दिखायो तो शहीद ही जीरा नेज़े ते कुरान शरीफ दिखला तर्जमानी कयो शहादत शहीद शहादत हुआ मुजाहिदी दोस्तों बुजुर्गों तर्जमाने शहादत हातम ताईअ जे ॾोटे खां पुछो ॿुधां थो त तुंहिंजो बि नानो सखी गुज़रियो आहे मुंहिंजो बि नानो सखी आहे
पेरी तू पंहिंजे नाने जी सखावत जा तौर तरीक़ा ज़ाहिर कर, अंदाज़ बयान कर, पोइ मां हुसैन जो वारो हाकिम ताई जो ॾोटो ठहण लॻो साईं। मुंहिंजे नाने जे खज़ाने जा 11 दरवाज़ा, फ़क़ीर हिकिड़े दरवाज़े तां वठे ॿिए ते वञे ना अचे 11 दरवाज़नि तां मुख़्तलिफ़ वंड विरायो वेंदो ऐं सभु कंहिंखे मिलंदो। साईं फरमायो हाकिम ताई जा ॾोटा ने ख़बर खज़ानो अञा आहे या ख़त्म थी वियो। 11 दरवाज़नि मां घणा खुला आहिनि, घणा बंदि आहिनि। बस सवाल कयो सवाल। 11 दरवाज़ा को माण्हू पिनंदो छा भला अमीर थी वेंदो? माण्हू उनखे अमीर चवंदा हुआ या ग़रीब फ़क़ीर चवंदा हुआ। हाकिम ताई जो ॾोटो ठहण लॻो साईं खज़ानो ख़तमु आहे, दरवाज़ा बंदि आहिनि। 11 दरवाज़नि खां पिनी वञण वारो वरी ॿिए ॾींहुं ईंदो, ॿिए ॾींहुं बि ईंदो ऐं 11 दरवाज़नि खां वठी वञे त बि माण्हू उनखे अमीर न चवंदा। हाणे मुंहिंजे प्यारे पाक हुसैन घोट जो जवाब फरमाए तो आत्म ताजा ॾोटा मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो खज़ानो खुटणो आहे कोन, ॾींहं ॾींहुं वधणो आहे। सुभान अल्लाह। क़यामत ताईं रहंदो तुंहिंजे नाने जे खज़ाने जा 11 दरवाज़ा हा, मुंहिंजे नाने जे खज़ाने जो हिकिड़ो दरवाज़ो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जी सखा भले हर दिया अवान जो फ़ाइदो आहे। सुभान अल्लाह। कुछ अहिड़ा मैदान जो तकरीर खिताब जे हिसाब सां ॾाढा मसरूफ़ हूंदा, उन्हनि मां हिकिड़ो महीनो रात ॾींहुं प्रोग्राम ओजादा। हाणे त हूंदो असां ॻाल्हायूं पियो पर अखियूं बंदि पई थियूं। रात जो तमामु देर सां प्रोग्राम, ॾींहुं राति सफ़र। पोइ अवां जी सुभान अल्लाह वरी असांजी बैटरी खे चार्ज करे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अवां जो कहिड़ो फ़ाइदो आहे त गुनाहनि जूं झोलियूं खणी आया आहियो, इहे बख़्शिजी वेंदियूं। सुभान अल्लाह जे सदके ये झोलियूं खाली वरी रहमत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरा मुसलमान भाइरो इमाम आली मकाम फरमायो आतम ताई जा ॾोटा तुंहिंजे नाने जो खज़ानो खुटी वियो, दरवाज़ा बंदि थी विया। मुंहिंजे नाने जो खज़ानो खुलो पियो आहे, भरियो पियो आहे। हिकु दरवाज़ो आहे 24 कलाक खुलो पियो आहे। तुंहिंजे नाने जे खज़ाने जे 11 दरवाज़नि खां को पिने त बि पेनू सम्झे, त बि फ़क़ीर सम्झे छॾिजे। मुंहिंजे नाने जे दरवाज़े ते अबू बकर आयो, हमेशा ला सिद्दीक़ बणिजी वियो। सुभान अल्लाह। उमर आयो, हमेशा जे ला फारूक आज़म बणिजी वियो। उस्मान आयो, गनी बणिजी वियो। अली आयो, हैदर करार बणिजी वियो। सैयद अब्दुल कादिर जीलानी आयो त पीरान पीर बणिजी वियो। सुभान अल्लाह। सेवण वारो उस्मान मरवंदी आयो, कलंदर बणिजी वियो। लाहौर वारो अली हजवेरी आयो, दाता बणिजी वियो। अब्दुल लतीफ आयो, भिटाई घोट बणिजी वियो। दोस्तो मोइनुद्दीन चिश्ती आयो, गरीब नवाज बणिजी वियो। जेके ईंदा विया उहे वरी विराईंदा रहिया, वठण उन्हनि खे विसरी वियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
वाह वाह बाबा सैयद महरली फरमाए तो करा गल की खजीने दी करा गल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात मदीने दी खैरात मदीने दी गड्डी जवरायो खैरात मदीने दी खैरात मदीने दी जिनके मदीने दी खैरात मिले थी उहे चवन है करा गल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात मदीने दी खैरात मदीने दी कोई मिसल न मेरे ढोलन दी कोई मिसल न मेरे ढोलन दे चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दे इथे जा नहीं बोलन दे चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दे इथे जा नहीं बोलन दे कोई मिसल न मेरे जानी दे कोई मिसल न मेरे जानी दे रब कसमा खादा है होंदी चढ़दी जवानी दे होंदी चढ़दी जवानी दे दोस्तों अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब तोखे गंज ॾेई छॾिया इन ग़रीबन जे माल जी तोखे ज़रूरत न है पर जो तुझे दर ते आया व अम्मा साइल फला तनहर तुझे दर रसूला के खाली न मोटा आया उम्मीद करे तो दिल न टोले इन्हनि खे चओ तो जो कुछ मुझे दर का मिलो है जे अवां मनो था तो पोइ माल ॿिए खे त ॾियो मूंखे कंजा उठ घोड़े बकरी दुंबे की जरूरत ना है इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझा थोड़ा याद मुझे अहल बैत सां मोहब्बत कंदा रहो उन्हनि जो अदब कजो उन्हनि जो ख्याल रखजो दियो न तब दुखोइजो न हमारे से हिकिड़ी नात ख़ान इमामन पाकनि जो हिकिड़ो कसीदो पियो करे ॾाढो भलो उहे इन मौज़ू सां हो त ऐ मोमिनो क़यामत ताईं मुंहिंजे अहल बैत जा गुण ॻाइजो मुझे बच्चन मुझे कुलनि सवालनि खे यादि कयो चइजो त कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी पीका बुगान काने अदाह तो हलंदो ज़िक्र हुसैनी हो वसंदो ककर हुसैनी बेजड़ा थिवे हो वसंदो ककर हुसैनी पीका बुगान काने पीका बुगान काने अदा भूबक में हलंदो ज़िक्र हुसैनी थिवे हो वसंदो ककर हुसैनी अबू बजे बचन मूं कहीं खे तक
कस लगी महबूब जे बचन मो कंहिंखे तकस लगी सहणियूं महफ़िलूं छो न मल्हाईंदा जन्नते छपर हुसैनी कुल में जहिड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी जहिड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी दोस्तों मुझे आका फरमायो वमम्मा ताला हुब्बे आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात मोमिन ये मुझे आल पैसा शरीक मोहब्बत की जे मोहब्बत जी शरीयत जा खड़िया वो युवा इमामन पाकन जो जिक्र करे उन्हनि जे लाइ सखावतूं कजनि शरबत भत मानियूं ॿोलूं विराइजनि ग़रीबनि खे खाराइजनि ऐं अहिड़ी महफ़िल मल्हाए उन्हनि जो शानदार ज़िक्र कजे उन्हनि जो मक़ाम छा आहे उन्हनि जी फज़ीलत छा आहे दोस्तों अल्लाह जे हबीब फरमायो अहिड़ी मोहबत रखण वारो जॾहिं गुज़ारे वेंदो उन जे ईमान जी गारंटी मां थो ॾियां मोमिन थी वेंदो वमम्मा ताला प्यारे मोहम्मद मात शहीद जेको हुबदार अहल बैत जो सही गुज़ारे वेंदो क़यामत जे ॾींहुं उथंदो शहीदनि जे पिड़ में बीठो हूंदो फरमायो शहीद फरमायो मुझे अहल बैत जो हुबदार गुज़ारे वेंदो अवां कब्र में दफन करे मोटंदा त पोइ मलाइका उन शहीद जी कब्र जी ज़ियारत जे लाइ हुबदारे अहल बैत जी कब्र जे लाइ ईअं डोड़ंदा जीअं अवां मके मदीने जे लाइ डोड़ंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों टाइम भी आस्ता आस्ता बदलंदो पियो वञे असल में मूंखे करबला खां बाद जा कुछ अहवाल अवांजी ख़िदमत में अर्ज़ रखूं तकरीबन करबला बयान थींदी रहंदी आहे पर करबला खां पोइ छा थियो काफ़िलो कीअं वियो उहो कुझु अहवाल अवांजी ख़िदमत में अर्ज़ रखूं अल्लाह के हबीब फरमायो आल बैत सां मोहब्बत कयो असांजे सुठे खतीब से मुफ्ती शाहनवाज भी वज़ाहत कई साईं ने तमाम घणी वज़ाहत कई अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे इल्मी हिसाब सां पर हित हिन आयत में अहल बैत खां मुरादनि चार बाक़ी जीलानी रिज़वी बुखारी लकियारी तकी लकवी ये जेके भी सादा उड़कुण ये सब लड़ियों इन्हें अहल बैत इन्हनि जो अदब मोहब्बत करणी आहे पर जन जी मोहब्बत रसूल जो ॼाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरी वरिती आहे उहे चार हज़रत मौला अली शेर खुदा अम्मा खातूने जन्नत सलामुल्लाह अलैहा ऐ हसनैन करीमैन रज़ियल्लाहु तआला अन्हुम चार मदीने जा साईं गॾु वियल त थियनि पंज तन पाठ पंज तन पाठ
रोज़े असर का सरदार करानो ये न तो दुनिया में आया ताजुद पढ़ूं तस्बीहों जिक्र अज़कार चिल्ला कढूं रोज़ा रखूं पोइ सरदारी मिली न रोज़े असर का सरदार मुझो महबूब मदीने जो साईं बिनी जहानन जो सरदार सरदार जी हिकिड़ी ॻाल्हि मुख़्तसर बयान कंदो पर इन दौरान हाणे जो को वाक़ियो बयान थो कयां तमामु अजीब सुभान अल्लाह पर उन वाक़िए खां बि अॻु में हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त पंहिंजे सिंध जो नाले वारो आलिम हुज़ूर आलिम मखदूम al-मखादुम मखदूम साईं मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह ओ आशिक़ रसूल जेके मदीने जे साईं रोज़े मुबारक मां सलाम जो जवाब ओ आशिक़ रसूल जो राहतुल आशिकीन में लिखनि था त मां जॾहिं बि मदीने जे साईं जे दरबार में वेंदुसि त मूंसां मदीने जा साईं सिंधी ॿोली में ॻाल्हाईंदा मखदूम साहब उन्हनि किताब लिखियो सलात जे बारे में साईं जी सलात जे बारे में नालो रखियो त अल्लाह जे हबीब जी दरबार ताईं पहुचण जो ज़रियो वो किताब लिखियो अरबी ॿोली में अॻे ज्यादा अरबी ऐं फारसी हलंदी पोइ असांजे क़िबला उस्ताद मुकर्रम जान अहल सुन्नत क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामद बरकात मौला आली उन किताब जो पाण वेही सिंधी में तर्जुमो साईं लिखियो त मदीने जे साईं ताईं पहुचण जो ज़रियो क़िबला से उस्ताद साहब जे तर्जुमे जो नालो रखियो बख़्शिश जो ख़ज़ानो जेको अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी सलीस सिंधी ॿोलीअ में छपजी चुको आहे 200 रुपया हिन जो हदियो आहे हिन में जेके सलातूं आहिनि उहे सुभान अल्लाह उनजा वक़्त पढ़ण जा तरीक़ा मुश्किलात जहिड़ा कहिड़े टाइम पढ़जे उहे सभु सलातूं में आहिनि उन खां अलावा आख़िर में जेका मनकब दुआ आहे साईं जी शेरनि में उन में मदीने जे साईं जो मोहब्बत जो इज़हार बि आहे ऐं असां सुन्नत जमात जे अक़ीदे जी तर्जुमानी बि आहे त बाद में सलातो सलाम खां पोइ अवां सभु लंगर खाईंदो मसरूफ़ थी वेंदो असांखे पंधु परे वञिणो आहे इन जे करे चवां थो त कंहिं छोकिरे खे मोकिलियां फी दाणो 200 रुपया आहे ही वरी साईं फरमायो त जेके हिन जी रक़म गॾु थींदी त हाणे सिंधीअ में काफ़ी किताब हली चुका आहिनि मां वरी इन किताब जो तर्जुमो उर्दू ज़बान में कयां कराची हैदराबाद पंजाब इन्हनि मुल्कनि में जिते जिते उर्दू आहे उते ही किताब वञे ऐं मखदूम साहब जी मोहब्बत ऐं अहल सुन्नत जी जेका तर्जुमानी कई अथई उहे माण्हू पढ़नि ख़बर पवे त सुन्नत जमात जा आलिम केतिरा पक्का आशिक़ रसूल त हे कंहिं छोकिरी बुटी लॻाइनि था इहो ईंदो जेके वठिणो आहे वो वठे ऐं पंहिंजो वाक़ियो बयान करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा प्यारा पंजन पाक घरानो रोज़े अदर खां सरदार घरानो आ मुझो आका मदीने जो ताजदार 200 रुपया पुट फी दाणो अल्लाह जे महबूब असांजो सरदार एक दफ़ो मदीने जा साईं मदीने खां ॿाहिरि चहल कदमी कंदे कंदे वञी रोड भेड़ा थिया रस्ते भेड़ा उत विया ॾिसण हिकिड़ी उठनि जी कतार थी गुज़रे उठनि जी कतार साईं खे उन्हनि उठनि मंझां हिकिड़ो उठ पसंद
उन उठ वारे खे फरमायो उठ वारा हे उठ खपाई त मां वठां हिन उठ वारे साईं करीम जे जो ॾियारियो त दिली खसिजी दिली खसिजी ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अणमुलाख पी विया हे वापार तुंहिंजा जानी हे वापार तुंहिंजा जानी ठाणेण कन नुमाणा महफ़िल हसीन तुंहिंजे महफ़िल हसीन तुंहिंजे तुंहिंजा हसीन माणा महफ़िल हसीन तुंहिंजी उठ वारो ले आयो आज के सुना हाल उठी उनखे ॾिसी करे जंहिंजो उठ साईं खे वञो साईं फरमायो तुंहिंजो उठ अरब जे हिसाब सां हेतिरो थो लहे मूं ते हिसाब कई जेके वणंदी ॾे साईं फरमायो पैसा मूं आंदा कोन पैसा घर मां उठ काए वञी घर वञा पैसा खणी अचां अब अहिड़ो वापार हू बकर मां को कंदो न ॼाण न सुञाण न कार्ड शइ बि खणींदो वञा पैसा बि को न विच में गामन उठ वारो चवे थो सोना लेखो कोन्हे भली उठ काहे वञ पैसा कोन वेंदा पैसा बाद में ॾे मुंहिंजो महबूब उठ काहे वञी मदीने रसियो अल्लाह जा महबूब उठ काहे जॾहिं हिननि खजे नज़र खां बाज़ार पोशीदा थी विया मदीने में दाख़िल थी विया मुंहिंजा दोस्तो उन खां बाद हिन जे साथियुनि उठ वारे खां पुछो सुञाणींदो की न सुञाणो कोन पोइ ही सोचो कीअं कीअं अनजान माण्हू का सुञाण को ज़ामन विच में न उठ ॾेई वेही रहे पैसा भी कोन मिले उठ वारो चवण लॻो अॻा कहिड़ी ॻाल्हि कयां जॾहिं हुन महबूब मुंहिंजे निहारियो धक सां पहिरीं नज़र में दिलि खणी मुंहिंजे दिमाग़ ते बादशाही पंहिंजी क़ाइम करे वियो मूंखे ख़बर ई कान पई उठ घोरियो पैसा घोरिया पर दिलि खणी वियो ॿियो चवण ॿिए खे चई तूं ठूठणी आहे होशियार करी हा ॿियो चवण लॻो अदा सचो आहीं वाकई अहिड़ो महबूब मां त सिर्फ़ ज़ुल्फ़नि खां वठी पेरनि जे नोन ताईं पे निहारियो रब ख़लक़ियो कीअं आहे सुभान अल्लाह यासीन मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजी सूंहं जो कसम والليل إذا سجى तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम तुझे जुल्फन जो कसम ला अमरो का तुझी जवानी जो कसम ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद तुझे शहर जो कसम जंहिंमें तूं मुस्तफ़ा रही थो सोना शान तुझो मुझे गोठन जो शायर लहर वास्ता फरमाए तो सोना शान तुझो शाही शरफ थियो सोना शान तुझो शाही शरफ थियो गाए गाए थका न पूरो हरफ थियो सोना शान तुझो शाही शरफ थियो सोना शान तुझो शाही शरफ थियो
पूरो हरफ थियो सोना शान तुंहिंजो सुभान अल्लाह कीअं सचो आई महबूब अहिड़ो आयो जो तन मुख बदर लासानी मथे चमके लाट नूरानी सुभान अल्लाह काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूरो की हिम्मत भरिया सुभान अल्लाह मा अजमल का मा अकमल का मा सनका किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जानी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों के खिच वदा तू तो बुधाई हा होशियार करी हा परे बीठो है अर्ज कर लगो अदा मां तसरब महबूब जे जिंदन मुबारक मां जका नूर जी लाइट पे निकती जे करे मदीने जा जबल पे चमकिया मां उन लाइट में हैरान हुयोस खनी ने खुमार मां जनाज कयो नजर सूरज शाखूं झकियूं कुमानो कमर तारा कचो ताइब थिया मुझे देखी दे दिल भर पोए छको छोन जोहर मुझे जान बजे त जमाल से सुभान अल्लाह सुभान अल्लाह जवान लगा उठ बुकाए पैसा सोना जिले बुकाए लाइट वया मुयखे लोरी हाय हाय बेटा लाइट वया मुयखे लोरी होरी मुझी जिंदड़ी जतन कौन नियाओ पानसी कौन नियाओ पानसी ओ छप्पर छजे व्याड़े छोरी होरी मुझी जिंदड़ी जतन जो रोकड़ गया पैसा थोड़ो उठ लियो शाम कजावे में करी कुंवार डोलियो पर्दो हटाए चमन लगी अदा इन्हीं जवाना के डोकड़ ना दमा बजाने वर खपाए डोकड़ भरे नींद सो भाई तो सुना तो था के मां सुना तो ना है पर अदा कूड़े जेड़ो चरोई कोन हुयो हित जखरे जहड़ो जवान दिसा कोन जे में मोर मिड़नी मुरसने सरस सुनस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर चश्मकान वो आगे जो एहसान जी हादी मेरे मुहेड़ो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मेरा मुसलमान भाइयों ये जो न्यारी तो सुनो हबीब अचे पियो
ये जो आया फरमायूं ही अवां जा पैसा सोना हाणे पैसनि खे छा कंदासीं किलियूं तोखे ॾेई वेठा हाणे असांखे कलमो पढ़ाए पंहिंजो गुलाम सुने बाबू फरमायो पढ़ो ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एरो रब हबीबा ता फरमायो मौला अली शेर खुदा आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं हर वली जो इमाम हजरत सैयदा फातिमा ज़हरा अम्मा खातून जन्नत जन्नती औरतन जी सरदार हसनैन करीमैन जन्नती जवानन जा सरदार करो अज मौजू आसो हुसैन इमाम अली मकाम करबला जे मैदान में उम्मत जो उस्ताद थी आए अगन पोयन के सिखाई त मोहब्बत कीअं कबी खुदा सां इश्क कीअं कबो आहे सब्र कीअं कबो आहे दुनिया वारो अवां इश्क ॿुधो आहे मोहब्बत ॿुधी आहे मां हुसैन तव्हांखे करे थो ॾेखारियां अवां सब्र ॿुधो आहे किन कयो आहे पर सब्र करण जो हक़ मां अवांखे अदा करे थो अवां शुक्र कयो आहे मां शुक्र जो हक़ अदा करे थो अवां नमाज़ूं पढ़ियूं इबादतूं कयूं पर मां तव्हांखे अहिड़ी नमाज़ पढ़ी थो ॾेखारियां जेका क़यामत ताईं यादगार नमाज़ हूंदी अवां क़ुरान पढ़ियो आहे को मस्जिद में को घर में को बंगले ते को मदरसे में को आस्थाने को दरगाह लेकिन मां हुसैन तव्हांखे क़ुरान जी तिलावत जो हक़ अदा करे थो ॾेखारियां सर मुंहिंजो नेज़े ते हूंदो हिन ज़बान ते क़ुरान जारी हूंदो सुभान अल्लाह बस दुआउनि जी ज़रूरत आना करबल वसाए कम मुंहिंजो करबल वसाए कम मुंहिंजो तो ॼमण सां मूंखे कन में चयो मां बचपन में तोसां वाइदो कयो आखिर आखून अबे खीर अमर जी जल जो मधाइण कम मुंहिंजो आखून अबे खीर अमर जी जल जो मधाइण कम मुंहिंजो तूं नज़र कजाए नाना नबी जेको हूंदो मूं लाइ हुक्म रबी सो पूरो कंदासीं इंशाअल्लाह सो पूरो कंदासीं इंशाअल्लाह आ रब रिझाइण कम मुंहिंजो असर में देते घर करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो जी ज़रूरत आना दुआ उन जी ज़रूरत आना कर बल खे वसाइण कम मुंहिंजो
मुसलमान भाइयों हुसैन अलैहिस्सलाम तर्जुमाने शहादत सब शहादत ने तर्जुमाने सब्र तर्जुमाने शुक्र तर्जुमाने इश्क तर्जुमाने इबादत ऐसा उम्मत जो उस्ताद तरीका सब सिखाए वो करबला में मुझे सुने आए दरे करार बमानू आया उठता लड़ी आया अर्ज कर लगा है दरे करार तवांजा फैसला दुनिया में मशहूर असां जो फैसलो कर असां मंजा बई दावेदार आहियूं ये उठ मुंहिंजी आ मां चवां तो ये उठ मुंहिंजी आ तव्हां ॿुधायो तो उठ कंहिंजी आ साईं फरमायो फैसलो ये कोन थींदो अवां वटि शायद कोन्हे का लिखत कान्हे फैसलो हीअं थींदो अवां मंजा हिकिड़ो का पक्की हिन जी उठ जी निशानी ॿुधाए त मां फैसलो कयां हिकड़े जेको हक़ानी जेको हक़ी उठ जी मालिक हो अर्ज के सोना है तेरे करार मूं वटि निशानी आ हिन उठ जे दिल ते दागा फटा साईं बाबा तो की खबर पई हाणे जे सलाम मशीनूं कीअं आहे पढ़ियो अर्ज के सोना गाली आ त हिन उठ जो गोरो हो बीमार हो उठंदो हो किरी पवंदो हो हिकु दफ़ा जेको अहिड़ो आयो मूं सोचो गुज़ारे ॾींदो हलाल शइ आहे मुर्दार थी वेंदी मां छुरी आणे उन गोरे खे ज़बा कयो हिन जी मां उठ ॾिसंदी रही रड़ियूं कंदी रही ॻोड़ा ॻाड़ींदी रही मूंखे ख़बर न पई मां गोरो ज़बा करे छॾियो मुझे बाबे जी खबर पई मुझे पी आयो ॾिसी मूंखे थी पुट हेठि तो ज़ुल्म कयो आहे मुंहिंजो बाबा ज़ुल्म कोन कयो आहे मुर्दार थी वञे हलाल जानवर मां हलाल कयो आहे साईं फरमायो हलाल करी आ त मां जे साम्हूं न करी हा तोखे ख़बर न आहे अम्मा जी दिलि केतिरी नाज़ुक नरम हूंदी आहे बाबे जी दिलि केतिरी नरम नाज़ुक हूंदी आहे मुजादी दोस्तों अल्लाह से फरमायो फला तकुल्लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल्लहुमा कौलन करीमा ये जमा उम्र रसीद थी वञनि वॾा थी वञनि पोइ हुननि जा हथ पेर दिमाग़ कमज़ोर थी पोइ 12 मज़ूर कंदा अल्लाह से फरमायो इन दौर में तोखे ख़ासि ख़्यालु रखणो आहे कि नंढपण में तुंहिंजी अम्मा ऐं तुंहिंजो बाबो ख़्यालु रखंदा रेल पटरीअ ते न मुंहिंजो बच्चो वञे लारी स्टाफ ते न वञे रोड खे वेझो न वञे मुंहिंजा प्यारा कुते ॿिले खां जीत जानवर खां तोखे बचाईंदा भॼंदा थोरो ग़ाइब थींदे में पुछऊं कंदा तलाउ में खूह में न किरी पवे मुझा माना जॾहिं तुंहिंजा माउ पीउ पोड़ा पुराणा थी वञनि पोइ उन्हनि जी तबियत में ज़िद ईंदो कावड़ ईंदी पर तोखे कावड़ करणी नाहे मुझा प्यारा दोस्तों जनीरे रती नसरई तू मरुस्तन से हू छड़कन तू छको थी पांच गिचीअ में पा जे रुसी वञन पान वञी परजा मत रुठो ई रहिजी वञी सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों
मौला अली शेर खुदा के अर्ज की सोना नजी दिल ते दागा मुझे बाबे चयो जरूर हूंदो अवां कासाई घुरायो उठ खेजबा कयो करायो चमड़ी लारायो हजन ता गोश्त लारायो पोइ अवां हजन मां दिल करी ॾिसो जे दाग न हूंदो मां बि उठ भरे ॾियण जे लाइ तयार आहियां सुभान अल्लाह अलैक या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैक या हबीब अल्लाह मुझे पाक हुसैन फरमायो वञो कासाई वठी अचो कासाई आयो जुठ जबा हलाल थी चमड़ी दार गोश्त दार हजन मां दिल कजाओ सुने अली साईं निहारियो उठ जे दाग ते वाकई कारो फट ठहियो ॾिसी पाण फरमायूं वञो मुंहिंजे हुसैन खे वठी अचो साईं जी नज़रुनि जे साम्हूं करबला जो मैदान अची वियो साईं करीम ॿुधाया फरमायो मुंहिंजो हुसैन वठी अचो इमाम आली मकाम अलैहिस्सलाम खे वठी आया ॻोल्हे मुझे सोने अली साईं भाकुर पाए फरमायो मुझे पाक हुसैन सोने अली साईं भाकुर पाए सीने लाए सोना हुसैन ये सामू जेका दिल आहे उठ जी दिल आहे हिन जे अॻियां हिकिड़ो गोरो पुठो आहे हिन जे दिल ते दाग आहे न ॼाणा मुंहिंजा हुसैन 72 साथी 72 घर जा माण्हू जॾहिं तुंहिंजे अॻियां बेदर्दी सां शहीद थींदा सुबुह खां उन्हनि जा लाशा खणंदे सुना हुसैन ख़बर न आहे तुंहिंजे दिल ते अलाए घणा दाग ठहंदा जॾहिं सोनो अली अकबर मोकिलाईंदो कासिम घोट मोकिलाईंदो मोहम्मद ओन मोकिलाईंदा वाह हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम दोस्तो हिकिड़ो मसाइल जो बयान कयां पुटनि वारा नियाणियुनि वारा औलाद वारा सीने ते हथ रखजो वाकई सब्र जा जबल आहे पर पोइ बि बशरी तकाज़ा अथव बशरी तकाज़ा अली अकबर सुनो 18 सालनि जो वियो मुझे हुसैन अर्ज़ कयो मौला मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां पर हिकिड़ो शब्द थियो अदा हुसैन सुन पाक हुसैन खेमे जे दरवाजे ते वियो ख़बर वठां ख़ैर तां है दरवाजे ते सैयदा अम्मा ज़ैनब बीठी अर्ज़ कयई मुंहिंजा भाउ हुसैन मां तोखे कोन घुराया पर वस खां ॻाल्हि परे थी वई आहे 3 ॾींहं थिया पाणी कोन्हे शहज़ादो अली असगर पींगे में सुबुह खां असां त आसरा लाए वेठा आहियूं शायद अल्लाह के प्यारो थी वियो आहे हाणे अली असगर रोई पियो थो महिरबानी करे असां वॾा ॾींहं ते गुज़ारो करे वेंदासीं पर हिन मासूम खे हाकुर में वठी यज़ीद जे साम्हूं उन्हनि खे चयो त यज़ीदियो
काफरन के गुबारन थे रामी जो आया अरे अवां केड़ा ज़ालिम आयो चलो असां तव्हां सां वड़ी सघूंदा आहे 6 महीननि जो अली असगर तो कोन मिलंदो अल्लाह अल्लाह मुझे बच्चे जे लाइ पानी न ॾियो सिर्फ पंहिंजे हथनि सां 2 कतरा मुझे पाक शहज़ादे जे ज़बान ते रखो मुझो बचड़ो साखण जहिड़ो थे अल्लाह अल्लाह अजीब मंज़र हो तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है सुभान अल्लाह दोस्तों बुजुर्गों इमाम अली मकाम हजरत सैयदना अली असगर खे खणी उन्हनि ज़ालिमनि जे अॻियां आया ज़ालिमो मां हिकु हुज्जत क़ाइम करण जे लाइ आयो आहियां जेका क़यामत ताईं रहंदी मुंहिंजा दुश्मनों अहल बैत जा मुखालिफो असां त वञी सघूं था मासूम कोन फिरण आयो आहे अरे काफ़रनि खे बि औरत ऐं मासूम ते रहम ख़्याल ईंदो आहे ज़ालिमो अव्हां खे ख़बर ई कान्हे त कंहिंजे बाग़ जा गुल अव्हां वीरान करे रहिया अल्लाह 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 ज़ालिमो 2 कतरा पानी जा मासूम अली असगर जे वात मुबारक में विझो मुंहिंजो बच्चो साफ़ करे सघे पर हुननि ज़ालिमनि तारियूं वॼायूं मुश्किलूं कयूं इमाम पाक हुज्जत कायम पियो करे दुनिया ई धारिया अज मिट मुया जान छिया मदी रखी डेरन मन में आऊं खिलो पई खीकारिया ओ सुबह पई सारिया उठना हिलोता कन में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पान फरमायूं ज़ालिमो मूंखे बि न ॾियो पंहिंजे हथनि सां ज़ालिमनि पाणी त कोन ॾिनो पर हुर्मिले यज़ीद पलीद तीर कमान में भरे सुने शहज़ादे अली असगर सोने जी नाज़ुक तरीन निड़ीअ जो निशानो वरितो मुंहिंजो हुसैन अञा ॻाल्हाए पियो मुंहिंजा प्यारा हथनि में बचड़े खे जो गले में निड़ीअ में तीर लॻो अली असगर 3 ॾींहंनि जो न्यावल हीअं जो उछलियो मुंहिंजे हुसैन जी सॼी ॾाढी ॾाढी थी वई फरमायूं ज़ालिमो अवां छा कयो पाणी न ॾियो आहे मुंहिंजे शहज़ादे खे बेदर्दी सां तीर न हणो आहे अरे ज़ालिमो ही अवां छा कयो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अहिड़ा अहिड़ा मुंहिंजे पाक हुसैन जे सदमा आया वाह वाह हुसैन जी बहादुरी खे सलाम इमाम पाक जी जलेली खे सलाम दोस्तों 50 ॼाणा मुरीद 22 ॼाणा घर फाती सब शहीद थी विया इमाम हज़रत अली साईं फरमायो ख़बर लाए सोने अली जी सोने हुसैन अलैहि सलाम खे केतिरा तीर लॻंदा केतिरा दिल ते फट ज़ख्म ठहंदा सोने हैदर करार उन उठ जे दिल खे ॾिसी अंदाज़ो लॻायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो वाकई शाबाश आफरीन आहे मुंहिंजे सोने हुसैन खे सद तहसीन मुंहिंजे हुसैन खे जे सुबुह खां 2 पैरनि ताईं पंहिंजनि मुरीदनि जा लाशा कया शाम जो अकेले सर शहीदनि खां मोकिलाए मैदान करबला में आयो जो कुछ भी थियो उन्होंने ज़ालिमनि कयो लालची
दोज़ख जा हक़दार बनिया। दोस्तों चलो जंग हुई, जंग में थियो, पर जंग खत्म थी वई। उन खां पोइ इन्हनि ज़ालिमनि यज़ीद रुख कयो पर्दा नशीन पाकनि बीबियुनि सबूत कयो। ख़ैमनि खे बायूं ॾिनो, मदीने जे साईं जूं शहज़ादियूं ॿार पिया। को दीन, को शर्म, को हया, का गैरत हलाई। दोस्तों ख़ैमनि खे बायूं ॾिनो, जंहिंमें हज़रत शहज़ादी अम्मा सकीना जे रए में बि बाहि लॻी। बीबियूं सॻुड़ियूं ॿाहिरि वेठियूं, माल ज़ेवर वार जेको बि हुयो सभु उन्हनि खयो। करबला जो मैदान ख़त्म थियो त हिकिड़ी यज़ीदियानी माई उन प्यालो पाणी जो आंदो अची सैयदा ज़ैनब खे पेश कयो। तव्हां पाणी। अम्मा सैयदा ज़ैनब खे इनकार कयो, पर घणे इसरार थियो। पाण फरमायूं त पहिरीं मुंहिंजी सकीना पी, मुंहिंजे अदा जी लाडली न्याणी आहे, सीने ते सुम्हण वारी। टे ॾींहं चार पाणी न पीतो थई, पहिरीं पाणी मुंहिंजी शहज़ादी पीए। अल्लाह अल्लाह कटोरो हथनि में मिलियो। सैयदा सकीना अर्ज़ कयो, मुंहिंजी पुफी मदीने जे साईं जो फरमान आहे त वॾनि जो अदब कयो, नंढनि ते शफ़क़त कयो। मां चाहियां थी त मदीने जे साईं जी सुन्नत ते अमल कयां। पाण यकदम पानी जो प्यालो खणी करबला जे मैदान में शहीदन में ॻोल्हींदे ॻोल्हींदे वञी मासूम अली असगर जे पासे में वेठी। फरमाइण लॻी, अदा अली असगर हाणे झाग पाणी आयो, अदा पाणी आयो आहे। नाने साईं जो फरमान आहे त नंढनि जो ख्याल रखो। मां पाणी कोन पीतो आहे, तुंहिंजे लाइ पाणी खणी आई आहियां। अदा जाग, मां पाणी खणी आई आहियां। पुटनि न्याणियुनि जा बाबा आयो, सीने ते हथ रखी सोचो आहे घड़ी छा खड़ी हूंदी। कयामत में नई कयामत कायम थी वई। मुंहिंजा अजीज दोस्तो, मगर सुन अली असगर अल्लाह जे महबूब जी झोलीअ में पइजी चुको। मुदो मोटी दुनिया में अचन पर कोन आया। मुदो मोटी दुनिया में अचन पर अञा कोन आया। उठना उठारे अदो पैगम भेनर पखियन पर कोन आया। अदो पैगम भेनर पखियन पर अञा कोन आया। छॾे वतन करे दन भरियूं दग ॾिसन पर कोन आया। कोन आया। करबला खां जॾहिं मोकिलाणी थी,
मुजादी दोस्तों काफिलों वञण जे लाइ अचानक सैयदा सकीना गायब। सैयदा ज़ैनब फरमायो कुलसूम रुबाब शहरबानू ॾिसो सकीना किथे आओ। आवाज आयो करबला में पुफी मां अचा पई बाबा खां मोकिलाया पई। ला 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 बाबे जे सीने ते मथो रखी मुंहिंजा बाबा कख कोन संदो अॼु किथे सकीना किथे मुंहिंजा बाबा लेवो यारा रब जे हवाले मेरे चार दिना दे बिछड़े हुए फिर मिलांगे किस्मत ने घर मिला दिया। ला ला सुभान अल्लाह तरस जराई न ते तर बाबे जो दीदार क्या ओए मिलन थे या न थे अज त पूरो प्यार क्या। दोस्तों अजीब मंजर हो। सोचो तो जॾहिं सैयदा शहजादी सकीना फरमायो उनो तो पुफी तरसो मां बाबा खां मोकिलियो। सैयदा ज़ैनब आई पुट शहजादी हाणे बाबे सीने ता मथो मथे करो अहिड़ी त जाइ कान्हे जिते तीर न लॻल हुजे तलवारूं न लॻल हुजनि। शहीद जीअरान इमाम पाक ॻाल्हायो अॼु थोड़ी देर सकीना खे आराम करण ॾे। वरी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों अजीब मंज़र कोई ज़ालिम खिलनि पिया काफ़िलो शहीदनि खां मोकिलाए रवानो थियो। घणी देर ऊंटनि घोड़नि जे पुठनि ते बीहण वारा पाक करबला जे निहारींदा त ज़ालिमनि पंहिंजनि खे दफ़न कयो। रसूलुल्लाह जे कुलनि जो सहाब बग़ैर कफ़न जे खुले आसमान सैयदा खातून जन्नत के बाग जा मुझे उस समय काफी देर तक बाग का निहारीदा रहा। सैयदा ज़ैनब भी फरमाए सर मेरे कोई दोष न देनी इथे भेड़ तेरी मजबूरे किथों ले आवा कफन में तेरा इथों शहर मदीना दूरे। फरमाए पे शहीदो दिल रोए पई पंहिंजूं चादरूं के कफन ॾियो। मां करबला में मजबूर आहियां मदीनो दूर आहे अव्हांखे अल्लाह जे हवाले कयो वियो। मुंहिंजा अजीज़ दोस्तों अॻिते बयान करण खां का सवाइ वरी कंहिं मौक़े ते इंशाअल्लाह अल्लाह साईं मुंहिंजी अव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए शहीदनि जा दर्जात बुलंद फरमाए करबला के मथो अल्लाह करोड़ रहमतूं नाज़िल फरमाए। इन
अहल बैत जे सब्र जे सदके खुदा भी सब्र जी समझ दे अल्लाह से असांखे भी इश्क मोहब्बत दे नमाज जी तौफीक दे माँ पीउ जो अदब एहतराम अल्लाह साईं असांखे शहीदनि जी मोहब्बत दे अहल बैत जो अदब एहतराम अता फरमा इन्हनि सां मोहब्बत कयो ज़िक्र जो महफ़िल क़ाइम कयो अची वियो ज़िक्र ॿुधो ख़ैर ख़ैरातूं कयो अल्लाह कंदो इन्हनि शहीदनि जे सदके तमाम जा बेड़ा पार कंदो या नबी